अल्लाह ऐं रसूल ते ईमान ऐं आखिरत ते ईमान आंदो आहे उन्ही कौम के तव्हां न ॾिसंदो त अहिड़नि माण्हुनि सां मोहब्बत कनि जेके अल्लाह ऐं रसूल जा दुश्मन आहिनि। वो भली खड़ी उहे उन्हनि जा पीउ हुजनि या पुट हुजनि या सगा भाइर हुजनि या रिश्तेदार हुजनि, न पीउ जो रिश्तो ॾिसंदा आहिनि, न पुट जो रिश्तो ॾिसंदा आहिनि, न भाउ वारो रिश्तो ॾिसंदा आहिनि, न को दोस्ती वारो रिश्तो ॾिसंदा आहिनि। हू त अल्लाह ऐं रसूलुल्लाह खे ॾिसंदा आहिनि। उलाइका कतबल्लाहु उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। ही उहे त माण्हू आहिनि, ही तुंहिंजा सहाबी उहे त माण्हू आहिनि जो अल्लाह तबारक व तआला पाण उन्हनि जे दिलनि जे अंदर ईमान लिखी छॾियो आहे। जो तोसां इश्क लगायूं, तोसां मोहब्बत कयूं, पोइ तुंहिंजो इश्क तुंहिंजी मोहब्बत ई ईमान आहे। पोइ असां ईमान उनजे दिल जे अंदर लिखी छॾियो आहे। अल्लाह जो लिखियो मिटबो ना है। चवण जो मकसद पान करीम अलैहिस्सलाम फरमायो कंहिंजे मरण ते रुओ न। फोतगियूं थियनि पियूं सभई ख़ामोश ड्रिजनि पिया, मतां बेअदबी न थी पवे, मतां गुस्ताखी न थी पवे, मतां यार नाराज न थी पवे, सब ख़ामोश। जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो पंहिंजो साहिबजादो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा साहिबजादा उम्मुल मोमिनीन अम्मा मारिया क़िब्तिया रदियल्लाहु तआला अन्हा व सलामुल्लाह अलैहा, उन्हनि मझां इहो फर्जंद हुओ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के सॼो औलाद उम्मुल मोमिनीन अम्मा खदीजतुल कुबरा मझां थियो। हिकिड़ो फर्जंद हजरत उम्मुल मोमिनीन अम्मा मारिया क़िब्तिया जेका मिस्र मझां आई हुई, उन्ही मझां हिकिड़ो फर्जंद थियो इब्राहीम। ऐं उहो इब्राहीम हुओ जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे के जॾहिं ॼाओ त उन्ही वक़्त में सैयदना व मुर्शिदना मौला हुसैन अली मक़ाम भी ॼावा हुआ ऐं ॿई सन में बराबर हुआ। पोइ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े गोॾे ते पंहिंजे फर्जंद दिलबंद हज़रत इब्राहीम खे वेहारियो हो, ॿिए गोॾे ते इमाम हुसैन अली मक़ाम खे वेहारियो हो। ॿिन्ही सां प्यार करे रहिया हुआ। इन्ही दौरान जिब्रील अमीन नाज़िल थियो ऐं जिब्रील अची अर्ज कयो त या रसूल अल्लाह, अल्लाह अव्हां खे सलाम चवे थो। हुजूर करीम अलैहिस्सलाम जिन अल्लाह जे सलाम जो जवाब कीअं ॾींदा हुआ? असां खे केर चवे त तोखे फिलाणो सलाम थो चवे, असां जे मथां हक़ आहे सलाम जो जवाब ॾियण। कीअं ॾींदासीं? व अलैका व अलैहिस सलाम, यानी तुंहिंजे मथां भी ऐं उन जे मथां भी सलाम जंहिं सलाम होॾे मोकिलिया आहे। मूंखे जेकॾहिं केर चवे त साईं मास्टर मोहम्मद सालेह अव्हां खे सलाम थो चवे, त मां उन सलाम ॾियण वारे खे चवंदुसि व अलैका व अलैहिस सलाम, तुंहिंजे मथां भी ऐं उन जे मथां भी सलाम। जॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम ईंदो हो ऐं सभ खां पहिरां पाण जे सलाम अर्ज़ कंदो, पोइ अर्ज़ कंदो हो त अल्लाह जल जलालो अव्हां जे मथां इन्नल्लाह युक़रिउका सलाम, अल्लाह तबारक व तआला तव्हां खे सलाम चई रहियो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम उन सलाम जो जवाब के ॾींदा? पाण फरमाईंदा हुवस्सलाम व मिनहुस्सलाम व इलैहि यरजिउस सलाम। ओ मुंहिंजो रब त पाण ई सलाम आहे, हर सलामती उन्ही जे तरफा आहे, वरी हर सलामती मोटी उन्ही जी दरबार में पहुंचण वारी आहे। असां अहले सुन्नत व जमाअत जा हर फर्ज नमाज पढ़ण खां बाद इमाम असां जे लाइ इहा ई दुआ घुरंदो आहे। उन्हें में ये सलाम जा लफ्ज़ होता है, अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम व इलैका यरजिउस सलाम फहय्यिना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारस सलाम। या दुआ घुरंदा आहियूं हुजूर अलैहिस्सलाम जे इन लफ्ज़न जे वसीले सां त मौला ही तुंहिंजे यार जा सलाम जेके तोॾे पहुता आहिनि, इन सलामन जे वसीले सां तूं असांजी नमाज भी क़बूल कर, त असांजी दुआ भी क़बूल करवा। हजरत जिब्रील अलैहिस्सलाम जो आया सलाम अर्ज करण खां बाद
अर्ज कयूं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अवां जी गुरन मुबारकन ते हिकड़ो फर्जंद आ ॿियो ॾोहिटो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मां ॿिन्ही खे गॾु कोन कंदुसि, इन ॿिन्ही मंझां हिकड़ो मुंहिंजे हवाले करे हिकड़ो पाण वटि रख। हुजूर पुर नूर अलैहिस्सलाम जन ॿिन्ही शहजादन ॾे ॾिसी पाण सैयदना इब्राहिम पंहिंजे फर्जंद जे बारे में फरमायो त मां ही पंहिंजो बच्चो अल्लाह जे हवाले करे छॾियो आहे, मां अल्लाह जे हवाले कयो आहे, छो जो ही फर्जंद मुंहिंजी न्याणी साइण जो आहे। औलाद जी जुदाई तमाम ॾुखी आहे, तमाम ॾुखी आहे। उन्हीं का उनकी कैफियत पूछो, अल्लाह न करे कंहिंजो औलाद जुदा थो थिए तो उनकी कैफियत छा थी वेंदी आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी न्याणी साइण अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा व सलामुल्लाह अलैहा उन्हीं जो ख्याल रखंदे जे उन्हीं के दुख वधीक न थिए, उन्हीं जो ख्याल रखंदे उनजे फर्जंद हजरत इमाम हुसैन आली मकाम जे मथा पंहिंजे फर्जंद सैयदना इब्राहिम के कुर्बान कयो। पो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो विसाल फरमाए वया। पो जॾहिं उनजो जनाज़ो मुबारक खयो वयो, माण्हुनि ॾिठो, असहाबन ॾिठो त हुजूर अलैहिस्सलाम जे अखियुनि मुबारकनि में लुड़क हुआ ऐं उहे चेहरे वधुहा था थींदा, सुहारी पाक खां हेठि लड़ंदा पिया अचनि। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन रोई रहिया हुआ ऐं पंहिंजे साहिबजादे जी तदफीन में मशगूल हुआ। सहाबा इकराम हुजूर अलैहिस्सलाम जिन जो यो हाल ॾिसी करे उहे भी रोई रहिया हुआ ऐं अजब में पइजी वया त असांखे तो हुजूर अलैहिस्सलाम ने मना फरमाया तो रुओ न, लेकिन पाण रोई रहिया है। शायद हुकुम मनसूख थी वयो या का बी का हिकमत आहे। एतराज तो को भी यार जे मथा ना है, शायद इहो भी को हुकुम आहे। हुजूर करीम अलैहिस्सलाम ने रोईदा रहिया, आलियन अखिन सां वापस पंहिंजे पत्थर ते मोटी आया। सहाबा इकराम ताज़ियत कई, हुजूर अलैहिस्सलाम ने अखिन मजा आब हारीदा रहिया। अर्ज कयो वियो त ॿिन्ही जहाननि जा सरदार असांजा अब्बा तव्हां तां कुर्बान थियनि, असांजी जीजल माउ तव्हां जे मथां कुर्बान थिए। क़िबला मां त असांखे मना फरमाई त कंहिंजे मरण ते रुओ न। पाण फरमाए त हाओ मूं तव्हांखे मना कई। अर्ज कयो क़िबला तव्हां जे अखियुनि में असां लुड़क ॾिसी रहिया आहियूं। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मां इन रुअण खां मना नाहे कई। एड़ो रुअण जंहिंमें आवाज हुजे, जंहिंमें बेसब्री जो मुज़ाहिरो हुजे, पाण खे कुटण धक हणण हुजे, वार पटण हुजे, सीनो खोलण हुजे, मां इन्हे रुअण खां मना कई आहे। बाकी ही रुअण अल्लाह जी रहमत आहे। ही रुअण अल्लाह जी रहमत आहे। जॾहिं दिल नरम थींदी आहे, दिल जी दुनिया ते अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे, अल्लाह जी रहमत वारो ककर जॾहिं दिल जी दुनिया ते वसंदो आहे त पोइ अखियुनि मंझां इहे नाला रहमत वारा वहण शुरू थी वेंदा आहिनि। ही रहमत जी निशानी आहे। हिन रुअण खां मूं तव्हांखे मना न कई आहे। बहरहाल सब्र जो मुज़ाहिरो भी कजे ऐं औलाद जे विछोड़े ते एक तमाम वडो सदमो पहुचंदो आहे। मास्टर मोहम्मद सालिद साहब जी न्याणी दुख्तर नेक अख्तर हिन जहान मझां रहलत करे वई। यकीनन मुंहिंजे अबे हुंजी अम्मा ऐं हुंजे रिश्तेदारन खे मुंहिंजो केतिरो ॾुख हूंदो ऐं उन्हनि पंहिंजे दिल जे मथां केॾो वॾो पत्थर रखियो हूंदो ऐं केतिरे क़दुरु उन्हनि सब्र कयो हूंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला सब्र वारनि खे अजर अता फरमाईंदो आहे। सब्र जी एडी त वडी बरकत आहे जो अल्लाह तबारक व तआला हिक जगह ते फरमाए त इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह ताला सब्र वारन साण गड होंदो आहे। बी जगह ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाता वबश्शिरिस साबिरीन,
मुझा महबूब सब्र वारन के तू बिशारत अता फरमा, सब्र वारन के बिशारत अता फरमा। अल्लाह तबारक व तआला इहो भी इरशाद फरमायो आ त जेको नेक अमल कंदो मां उनी के अजर दींदुस, अजर पर हिसाब सा अजर अता फरमाइंदुस। नेकी जो को भी अमल कंदो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाइंदो आ मन जाअ बिल हसना फलहु अशरु अमसालिहा। नेकी कई उनी के ओरियो 10 अता फरमाइंदुस। हिकड़ी नेकी कई, हिकड़ी महफिल में आयासी असा जे लाइ अल्लाह ताला 10 महफिल जो सवाब लिखराए छड़ी तो। हिकड़ी नमाज पढ़ी सी 10 नमाजन जो सवाब लिखराई दो। असा 5 वक्त नमाज अदा कयासी अल्लाह ताला 50 वक्तन जो सवाब पजन खाते में लिखराए छड़ी दो। असा एक दफो सुभान अल्लाह चई से असा जे अल्लाह ताला 10 सुभान अल्लाह जो सवाब लिखराए छड़ी दो। पर अल्लाह तबारक व तआला फरमायो ये आम अमल है, पर जेको वरी अल्लाह जी राह में खैरात कंदो आ उन जो सवाब केतरो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो मसलुल लज़ीना युनफिकून अम्वालहुम फी सबीलिल्लाह। उनन जो मिसाल जेके अल्लाह तबारक व तआला जी राह में खैरात कंदा आहिन, सदको दींदा आहिन, कमसल हब्बतिन अंबतत 7 सनाबिल। उनन जो मिसाल उन दाने वांगुर आहे जिह दाने 7 संग फुटाया फी कुल्ले सुंबुलतिन मिअतु हब्बा। हिकड़े हिकड़े संग जे अंदर 100 दाना आहिन, यानी हिकड़ो दानो के पोखियो उनी मजा 7 संग निकता। हिकड़े हिकड़े संग जे अंदर 100 दाना आहिन, यानी पोखे ते हिकड़ो जदा लुणी करे खणंदो आ त 700 दाना खणंदो आ। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको रब करीम जी राह में खैरात कंदो आ, सदको दींदो आ त हिकड़े जे पारां सा उनी के 700 जो सवाब अता फरमाईंदासे। सुभान अल्लाह। वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउल अलीम। अल्लाह तबारक व तआला जिन जे लाई चाहे इन 7 सवान के भी डबल फरमाए छदींदो आ, छो जो अल्लाह तबारक व तआला वसअत वारो भी आहे ते इल्म वारो भी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला खैरात करण वारन के 700 जो सवाब दींदो आ। अञा भी जेकॾहिं घुरे तो ने के डबल करे 1400 जो सवाब देई छदींदो आ, यानी उन्हीं जे लाइ हिसाब आ। जेको नमाज पढ़े तो ने के सवाब हिसाब सां मिलंदो, खैरात करे तो ने के हिसाब सां सवाब मिलंदो, हज अदा करे तो ने के हिसाब सां सवाब मिलंदो। को भी नेकी जो कम करे उन्हीं के हिसाब सां सवाब मिलंदो। पर जेको सब्र करण वारो आ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिगैर हिसाब। बुलंद आवाज से सुभान अल्लाह। हथ मथे खड़ी करे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून। असा सब्र वारन के जेको हिसाब दींदासे सो पूरो पूरो हिसाब दींदासे। या अल्लाह ओ पूरो केतरो तू हिसाब दींदे। रब करीम जल जलालो फरमात बगैर हिसाब उन्हनि के एतरो मां अजर अता फरमाईंदुस जो को हिसाब करण वारो ही न होंदो। सुभान अल्लाह। बिना हिसाब जे उन्हनि के अल्लाह ताला सब्र अता फरमाईंदो आहे।
ऐं वॾे मां वॾी मुसीबत ऐं तकलीफ़ हिन दुनिया में इंसान जे मथां जेका आहे सा औलाद जो विछोड़ो हूंदो आहे। इहो वॾे मां वॾी तकलीफ़ आहे, वॾे मां वॾी मुसीबत आहे। ॿियूं सभई मुसीबतूं बर्दाश्त कंदो वेंदो आहे, पर इहा बर्दाश्त न थींदी आहे। इलाही माण्हुनि जा औलाद विया त हू अक़ल खां ई मफ़लूज थी विया, हू बेअक़ल बणिजी विया, पर अल्लाह ताला हिकिड़ी सब्र जो रस्तो असांखे ॾसियो आहे। ओ बाना जो पैदा करण वारो बि मां आहियां, निपाइण वारो बि मां आहियां। चंद ॾींहंनि जे लाइ तव्हांखे पंहिंजी अमानत हवाले कई त तव्हां जी परवरिश पालना कयो, तव्हां तने अमानत जा अमीन हुओ, अमानतदार हुओ, त मिल्कियत असांजी आहे। इहो ई सबब आहे जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त को माण्हू गुज़ारे वियो आहे, विसाल करे वियो आहे, गुज़री वियो, इंतकाल करे वियो, मरी वियो, असां मोमिन छा चवंदा आहियूं? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां पाण अल्लाह जा आहियूं, वरी मोटी अल्लाह जी दरबार में पहुचण वारा आहियूं। असां सभई अल्लाह जा आहियूं, को कंहिंजो न आहे। दुनिया जे हवाले सां मां पंहिंजे पीउ जो पुट थो सॾायां, मुंहिंजो औलाद मुंहिंजो पुट थो सॾाए, मां पंहिंजे भाउ जो भाउ थो सॾायां, लेकिन आहे केर बि कंहिंजो कोन, सभई अल्लाह जा आहियूं, अल्लाह असांजो आहे। ईअं इहो उहा ज़हन में रखी करे पोइ माण्हू जॾहिं सब्र करण जी कोशिश कंदो त पोइ सब्र वारनि सां रब फरमाईंदो मां पाण गॾु आहियां। जॾहिं अल्लाह गॾु, अल्लाह जी मदद थी पवंदी आहे त पोइ बाने जा दुनिया जा कम भी सौला थी पवंदा आहिनि, त आख़िरत वारा कम भी सौला थी पवंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे के नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, दरगाह अलिया शरीफ, किबला साईं मुफ्ती साहब, जमायत अहले सुन्नत। सब्र पंहिंजी ज़ात ताईं करणो आहे, जंहिंजो ताल्लुक सिर्फ पंहिंजी ज़ात ताईं हुजे। केर मूंखे कुझु अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए जेके मुंहिंजी इज़त जे बराबर न हुजनि, घटि हुजनि, मां उते सब्र करे वञा। सफ़र में तकलीफ़ थी, मां उते सब्र करे वञा। मूंखे का तकलीफ़ मुसीबत पहुती, मां उते सब्र करे वञा। पर अहिड़ी तकलीफ़ जंहिंजो असल में ताल्लुक अल्लाह जल्ल जलालू जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बबरकात सां हुजे, या अल्लाह सुब्हानहू व तआला जे सालिह बानन साण हुजे, त पोइ अहिड़ी तकलीफ़ ते सब्र नाहे करणो, उनखे सब्र नाहे चवणो। सब्र हो जेको पंहिंजी ज़ात ते। पर अहिड़ी तकलीफ़ असांखे पहुती आहे जंहिंजो असुल ताल्लुक हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बबरकात सां। मसलन हाणे हुन ओ बाली मलऊना जो जेको हींअर शोसो हली रहियो आहे, उन गुस्ताखी कई हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बबरकात जी शान मुबारक आहे। ज़ाहिर आहे जॾहिं मुंहिंजे पीउ खे केर लफ़्ज़ ॻाल्हाए तकलीफ़ त मूंखे थींदी, ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जो हक़ त पीउ खां वधीक आहे, पंहिंजी जान खां वधीक आहे। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी करीम अलैहिस्सलाम जिन मोमिनन खे संदन साह खां भी औला आहिनि, वधीक आहिनि, वधीक वेझा आहिनि, वधीक प्यारा भी आहिनि, वधीक इज्जत वारा भी आहिनि, वधीक गैरत वारा भी आहिनि। असांखे पंहिंजे अब्बे अम्मा पंहिंजे नंग ते उहा गैरत न ईंदी आहे जेका रसूलुल्लाह जे इज्जत जे मथां गैरत ईंदी आहे, छो जो हू औला त उन्ही चीज जो ताल्लुक जंहिंजो हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात सां हुजे, पोइ उन्ही जे करे का तकलीफ़ असांखे पहुचे त पोइ उते सब्र जो मुज़ाहिरो नाहे करणो। चइजे त बाबा मुसलमान आहियूं, असां सब्र करे वञूं,
असांजो कम सब्र आ उते अजर मिलंदो इनी जाय ते को भी अजर कोन मिलंदो हिते त आजमायो पिथो वने रसूल करीम अलैहिस्सलाम जे शान में तौहीन थी रही आ ऐ पो भी मुसलमान सब्र करे वे सैयदना इमाम मालिक रजी अल्लाह ताला अन्हु जिन का फतवा जदा वर्ती वई त किबरा जदा मुसलमान जे सामो हुजूर अलैहिस्सलाम जी तौहीन थिए त पोने वक्त में मुसलमान जो छा किरदार होण खपे पाण फरमाए त पोने वक्त में मुसलमान के मरण जिंदा रहन जो हक ना है उन्हीं के यानी उन्हें गुस्ताख तक पहुंची करे उन्हीं के मारे जे ओसी तक नथा पहुंची सके तो पंजो जिहाद कायम रखे ता तो पंजो वजूद खत्म थिए शहादत वाले किरदार तक वनी पहुंचे यो सब्र ना है तंजे करे पूरी दुनिया सभी मुसलमान इश्तिहाल में अची वई जो सुप्रीम कोर्ट जो फैसलो गलत फैसलो आयो उन्हीं हवाले से पूरी दुनिया मुसलमान इश्तिहाल में अची वई मुजाहिदे जो मुजाहिरो कयो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे गुलामन जे दिलन जे अंदर वा सागी मोहब्बत मौजूद आहे जेका अबू बकर सिद्दीक जे दिल जे अंदर अल्लाह ताला मौजूद फरमाई हुई फारूक आजम जे दिल जे अंदर मोहब्बत मौजूद हुई उस्मान गनी जे दिल जे अंदर मोहब्बत हुई हैदर करार जे दिल जे अंदर मोहब्बत हुई मौला हुसैन अली मकाम शहीद करबला जे दिल जे अंदर जेका मोहब्बत गैरत मौजूद हुई वा सागी दीन इस्लाम के हवाले से आज भी मुसलमान दिल जे अंदर मौजूद है मिटन माइटन जे अंदर वह मोहब्बत खत्म थी सके मां पी औलाद जे विच में उहे मोहब्बतूं जेके आहिनि उन्हनि जे अंदर कमजोरियूं अची सघनि थियूं ज़ाल ऐं मुड़स जे अंदर जेका मोहब्बत हूंदी आहे उन जे अंदर दूरी थी सके थी लेकिन नबी ऐं उम्मत जे विच में जेका मोहब्बत आहे उन जे अंदर को भी फर्क नथो अची सके इन मोहब्बत साहबा इकराम जो अमल ॾिसो सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में हिकड़े दफे गाल निकरी पई त तोखे छा पसंद आ खाधे में तोखे छा पसंद आ एकड़े चो मुके भिंडियूं पसंद आहिनि सुठी गाल आ के चो तो मुके मुर्गी पसंद आ सुठी गाल आ के चो मुके छेलो पसंद आ सुठी गाल आ एकड़े शख्स जो तो सही मुखे तो कद्दू पसंद आ इन्हीं जे लाए जो हुजूर अलैहिस्सलाम सलाम ने कद्दू के पसंद फरमाइंदा आई असा अहले सुन्नत व जमात जा जदा कद्दू जो नालो उठना तो कद्दू शरीफ चौंदा है सही मुखे कद्दू पसंद है छो जो हुजूर अलैहिस्सलाम जी जात बरकात के कद्दू पसंद हुओ उन जे करे मां कद्दू सा तमाम घणी मोहब्बत कंदो आया एकड़ो मुनाफिक उते बैठो पंज बूथ चाढ़े आई चवण लगो मुखे तो कद्दू पसंद न होंदो आहे बस उन जो बूथ चाढ़नो हुओ सैयदना फारूक आजम ओडी मल तलवार पनी म्याण मा बाहर कढी ऐं उन जे गर्दन ते वहाए करे धड़ सिसी का धार करे छजो मानन दाहू कयो सही तो छा कयो एक कलमे को मारे छजो एक मुसलमान तो मारियो पान फरमाए तो मुसलमान ना है मारियो मुनकिर ऐं मुनाफिक के मारियो जेका चीज मदीने वाले घोट के पसंद आहे ऐं उन चीज जे बुधण ता जो बूथ खराब थे यो बूथ असानी मजलिस में हुजे ही न वजूद ही असानी महफिल में न हुजे वो मुनाफिक आहे वो मुनकिर आहे जेको कद्दू के पसंद न थो करे वो त कद्दू जे मथा पांजो जान जा नजराना पेश करे रहा हुआ रसूलुल्लाह जी इज्जत है मुसलमान पंजे जान जो नजरानो पेश न करे सकदो साजो बच्चो बच्चो तैयार लगो पिया रसूलुल्लाह जी इज्जत जे हवाले सां जेकरा एडो मौको आयो अल्लाह हजरत अल्लाह चे असाजे हुक्मरानन के अल्लाह हिदायत दे असाजे अदलिया के अल्लाह हिदायत दे उन्हें नजर सानी कन छो जो मुज़ाकरा थी चुका है नजर सानी इंशाअल्लाह ताला जे मथा थींदी ऐ ई फैसलो विदो जी असाजे उलमा अहले सुन्नत जमात जे नो आहे ऐ जेकरा ई फैसलो पो भी न थियो पो भी जेकरा एड़ो फैसलो न थियो त पो ही जमात ही कौम ही उम्मत पंजे नबी करीम अलैहिस्सलाम जे नाले ते जीण भी जानदी आहे त मरण भी जानदी आहे अल्लाह
अल्लाह ताला ये खिदमतों ये नेमतों अहले सुन्नत व जमात के नसीब में रखियो तो मुझे अर्ज करने जो मकसद ये है तो सब्र वो ना है तो अल्लाह जे प्यारन कामिलन जी तौहीन थी या अल्लाह जल जलालू जी तौहीन थी ऐ पो भी मुसलमान सब्र करे तो बाबा असां सब्र में आई जे सब्र करे हाथ मौला हुसैन अली मकाम सब्र फरमाए हा मौला हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जन डिठो तन दीन जे मथा धाड़ा लगी रहा हिन शरीयत के बिगड़ा बिगाड़ो पिथो बने कानून रिसालत के तब्दील पिथो कयो वने ऐं वो किथां तो असां खां बर्दाश्त थी सके मौला हुसैन अली मकाम के जेतिरियूं भी कुर्बानियूं ॾियणियूं पयूं पंहिंजे वतन खां वठी पंहिंजे सिर ताईं पंहिंजे खाधे पीते खां वठी पंहिंजे बच्चन ॿारनि ताईं पंहिंजे दोस्तन साथियुनि खां वठी पंहिंजी जान मुबारक ताईं सभई कुर्बानियूं अल्लाह जी राह में ॾिनो लेकिन इमाम अली मकाम सब्र न फरमायो जेकर सब्र कन्हा त जान भी बचे हा बच्चा भी बचन हा खाधा पीता भी मिलन हा वतन में भी रहन हा सब्र सां सब कुछ थी सके पियो पर ॾिठो त न इन के सब्र न चयो वेंदो आहे यो सब्र ना है इनी जाय तक सब्र हरगिज़ ना है करो पंहिंजी जान जे मथा अचे तो बर्दाश्त करे वेंदासे पर जेकन रसूलुल्लाह जे मथा या उनजे दीन जे मथा को हर पायो त कदा भी मोमिन बर्दाश्त करण वारो न होंदो आहे बहरहाल अल्लाह तबारक व तआला ओ सब्र जंजा फजाइल अल्लाह सुब्हानहू व तआला बयान फरमाया ओहो सब्र असा के नसीब फरमाए आमीन चो दोस्तों आने जेका मु आयत करीमा तिलावत कया उन हवाले सान कुछ मा अर्ज करण चाहा तो अमा सभई गरजी मुसा बुलंद आवाज सा ए सोनो दुरूद शरीफ पढ़ाइंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से पढ़ाइंदा लो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम उहे मानो जेके इनन खां बाद में आया हिकड़ा अग में गुजरी वया विसाल करे वया दुनिया मां फौत थी वया उन्हीं खां बाद जेके ॿिया रहा उन्हनि जो किरदार छा होंदो आ छा इहे पंहिंजे गुजरी वियल वारनि खे विसारे छॾींदा आहिनि या इन्हनि खे छॾे ॾींदा आहिनि या इन्हनि जे लाइ का भी दुआ कोन घुरंदा आहिनि जे अॼुकल्ह इन दुनिया जे अंदर हिकड़ी क़ौम आहे का चवंदी आ त बाबा जेको मुओ सो छुटो उन्हीं के न की याद कजे न की उन जे लाइ दुआ घुरजे अल्लाह जे हवाले उन्हीं जो मामलो आ अल्लाह जाने मैयत जाने कब्र जाने हुंजा अमल जानन तवां जी दुआ उन्हें के छा करे सगंदी अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त मोमिनन जो किरदार कीअं होंदो आ वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम उहे जेके इनन खां बाद में आया ये कुरान करीम जो 28वां सिपारो आ सूरत हशर है आयत नंबर 10 है खोले करे कुरान करीम के तमा पढ़ जो तर्जुमा वनी खोले करे पढ़ो पर तर्जुमा पढ़ो तो इमाम अहमद रजा खान बरेलवी जो तर्जुमा पढ़ो जेको पाक तर्जुमो आहे जो मोहब्बत भरियो तर्जुमो आहे जो ईमान के बधाइण वारो ईमान के मजबूत करण वारो तर्जुमो आहे उन तर्जुमे शरीफ के पढ़ो बहरहाल वो अलग हिकड़ो मौजू आहे त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम
उए मानो जेके इनन खां बाद में आया यक़ूलून रब्बना इग़फिर लना ये दुआ घुरंदा इन अर्ज़ कंदा इन त मौला तू असां के माफ फरमा वली इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ऐं उहे असां जा भाइर जेके ईमान जी सलामती असां खां पहिरां गुज़री चुका या अल्लाह तो उन्हनि खे भी माफ फरमा असां के भी बख्श कर ऐं असां जा मोमिन मुसलमान भाइर जेके असां खां पहिरां ईमान जी सलामती सां गुज़री चुका या अल्लाह तो उन्हनि खे भी बख्श फरमा उन्हनि खे भी माफ फरमा वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू ए अल्लाह असांजा जिनी ईमान आंदो ईमान वारन जे तरफ का असांजे दिलनि जे अंदर का खोट का नुक्स का बियाई पैदा न फरमाए जाए यानी असांजो दिलियों मुसलमान जे तरफ का पाक बनाए जाए अल्लाह ताला जी दरबार में मोमिन दुआ घुरंदो आ वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफुर रहीम बुलंद आवाज से सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान बुधो तो जोर से सुभान अल्लाह जो आवाज अचे रब करीम जल्ल जलालो पे इरशाद फरमाए त मोमिनन जो तरीको ही आ जाते पंजे लाए दुआ घुरंदा आहिन उते गुज़री वियल वारन मोमिनन जे लाए भी दुआऊं घुरंदा आहिन ए मोमिन जो तरीको अल्लाह तबारक व तआला इए न फरमायो तो को जनाजो पियो हुजे उन्हीं वक्त में दुआ न घुरो जॾहिं दफन थी वने तो पो दुआ घुरो या जनाजे नमाज जे पढ़ण का पहिरां दुआ न घुरो पो दुआ घुरो या पो दुआ न घुरो पहिरां दुआ घुरो या कब्र ते दुआ न घुरो परे वेही तव्हां दुआ घुरो बल्कि अल्लाह तबारक व तआला फरमात जेको भी गुज़री वयो बाकी जेके ॿिया मोमिन जेरा आहिनि वो सभई उन मोमिन जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि मौला तू असां खे भी बख्श फरमा ऐं हिन मोमिन खे भी तू माफ़ फरमा जॾहिं आम ऐलान आम के खास न कयो वींदो जैसी तई जो का दलील खास जी ना अचे ये उसूल फिक्र जो फैसलो आहे आम के खास न कयो वींदो आहे जैसी तई जो खास जी दलील ना अचे अड़ी तरह मुतलक के मुक़य्यद न कयो वींदो आहे जैसी तई जो कैद शरई नाज़िल न थिए शरई कैद चाहे अल्लाह जे कुरान जी आयत का नाज़िल थिए या सही हदीस पाक मंझा का गाल साबित थिए क़यामत ताईं न कुरान जी आयत असां के देखारींदा न सही हदीस असां के देखारींदा जंहिंजे अंदर इहो नाज़िल थियल हुजे अल्लाह या रसूल करीम अलैहिस्सलाम जो हुक्म हुजे त जॾहिं जनाज़ो पढ़ी छॾियो त जनाज़े खां बाद दुआ न घुरजो अहिड़ो को बि असां के दलील न ॾेई सघंदा बाक़ी अहले सुन्नत व जमाअत जा गुलाम ऐं खातिमीन अहले सुन्नत अहिड़ा ज़रूर दलील हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़ुबान मुबारक मंझा साबित करे देखारींदा त मरण खां बाद बल्कि जनाज़े नमाज खां बाद में भी दुआ घुरण साबित आहे उन्हनि खां साबित न थी सघंदो सबूत हमेशा हक वारो ॾींदो आहे बातिल सबूत ॾींदो ई कोन्हे हक वारो ही सबूत ॾींदो आहे हक वारी ही जमात अहले सुन्नत जा वट हर सबूत मौजूद आहे अल्लाह जे कुरान मंझा भी हुजूर अलैहिस्सलाम जे फरमान मंझा भी मौजूद आहे ही सबूत जमात ॾींदी आहे अल्हम्दुलिल्लाह असां जो अकीदो आहे त मयत लाइ जॾहिं भी दुआ घुरो त अल्लाह ताला क़बूल फरमाए छॾींदो आहे बाक़ी अग में या पो या रट छाजी आहे अज ताईं तबलीगू कंदा रहा तो जनाजे नमाज का बाद दुआ घुरण शिरका बिदअता हरामा नाजायजा गुनाहा डोहा अज ताईं तबलीग कंदा रहा किताब लिखंदा रहा
घर घर बुधाईदा रहा, मुनाजरा कंदा रहा। जनाज़े नमाज का बाद दुआ ते मुनाजरो मुनाजरा कंदा रहा। पर इनका केर पुछण वारो है तव्हां जो जो अगवान है हिन वक्त में तबलीगी जमात जो खुसूसियत जरा नवाज शरीफ जी ज़ाल मरी वई तुझे जनाज़े नमाज पढ़न का बाद उन्हें तव्हां जे वडे मुल्ला उते दुआ घुरी या कान घुरी उते तव्हां जी तबलीग काडे उते तव्हां जी लिखत काडे वई उते तव्हां जा मुनाज़रा काडे हलिया विया उते तव्हां जी बिदत काडे वई छा तव्हां जो वडो मुल्लो त नवाज शरीफ जी ज़ाल जे सामू बिदत करण जे लाइ आयो हो, शिरक करण जे लाइ आयो हो, कुफर करण जे लाइ आयो हो, हुजूर अलैहिस्सलाम जे सुन्नत जे खिलाफ कुछ कम करण जे लाइ आयो हो। जेकॾहिं जनाज़े नमाज का बाद दुआ घुरण बिदअत है तो सब का पहला तबलीगी जमात जो वडो मुल्लो पान बिदअती है। जेकरा तवा जो मुल्लो बिदअती है तने मुल्ले के चोर के तो चाह तो बिदअत के खत्म कजे पहिरां त पंहिंजे मुल्ले के खत्म कयो ना, खत्म जो कजे बिदअत के पहिरां पंहिंजे मुल्ले के खत्म कयो। जेकॾहिं हुन घुरिया तव्हां चओ था तो हुन सही कम कयो आहे छापो वडो मानू मरे तो उनजी जनाज़े नमाज का दुआ भली घुरजे, को मिस्किन गरीब मरे तो उनजे जनाज़े नमाज का बाद दुआ ना घुरजे। छा दुआ रुगो वडन मानू जे लाइ मिस्किनन जे लाइ ना है? तू दुआ घुरी या न घुरी असा जो मदीने वारो घोट असा जला सदाई दुआ गु आहे, सदाई दुआ गु आहे। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने हिकड़े दफे तकरीर पे फरमाई, मिशकात शरीफ अंदर हदीस पाक मौजूद है। पान अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो कि हैं भी औरत जा जेकरा ट्रे फर्जंद बचड़ा वे नर हुजन या मादी ट्रे बचड़ा गुजारे विया नंढे लाकुर ऐं उन औरत उन्हीं जे विछोड़े ते सब्र कयो त क़यामत जे ॾींहुं उहे टई बार उन्हीं जा उनजे लाइ शफात कंदा ऐं अल्लाह के अर्ज कंदा त मौला जैसी ताईं तू अब्बो ऐं अम्मा असां जे हवाले न कंदे ऐं असां तेसी ताईं जन्नत में कोन वेंदासीं। बी माई अर्ज कयो त साईं भला जिंजा ब बचड़ा दुनिया छॾे विया हुजनि उनजे लाइ छा हुक्म आहे? पाण फरमा तो बई फर्ज बच्चा उन जे लाइ शफात कंदा। ट्री उठी बीठी अर्ज कई त किबला जे औरत जो हिकड़ो ही फर्जंद हो ऐं उन मासूम बच्चे के जे विसाल से गुजारन ते उनजे विछोड़े ते पंहिंजे दिल जे मथा पत्थर रखई ऐं सब्र जो मुजाहिरो कयई उन्हीं जे लाइ छा हुक्म आहे? पाण फरमायो तो वो हिकड़ो बच्चो भी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में पंहिंजे अब्बे अम्मा जे लाइ सिफारिश कंदो त मौला तो मूंखे ज़िंदगी न ॾिनी जो मां पंहिंजे अब्बे अम्मा जी ख़िदमत करे राज़ी करे सघां हा। जे दुनिया में ख़िदमत न करे सघियुसि त आख़िरत में तो सुख ॾियण मुंहिंजो बि त हक़ आहे। मुंहिंजी शफ़ाअत क़बूल फरमा ऐं मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे अब्बे अम्मा खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञा। भला जेकॾहिं मुंहिंजा अब्बा ॾोही क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उनजे मथां जहन्नम वाजिब थी चुकी आहे ऐं मूंखे तू जन्नत में मोकिली थो, मां अकेलो जन्नत में हरगिज़ कोन वेंदुसि जेसीं ताईं अब्बो अम्मा मुंहिंजे हवाले न कंदे। हिकिड़ो थी हिकिड़ी माई थी बीठी अखिन मंझा आब जारी करे रोई करे अर्ज भी करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो को भी बच्चो न गुजारे वयो हुजे तो पहुंची सिफारिश केर कंदो? मदीने जे घोट अलैहिस्सलाम फरमाता अना लहा अना लहा अना लहा। मां जो उन्हीं जे लाइ वेठो आहियां, मां जो उन्हीं जे लाइ वेठो आहियां, मां उन्हीं जे लाइ वेठो आहियां, आऊं उन्हीं जे लाइ वेठो आहियां। घबराइण जी का जरूरत ही ना है। मदीने जा घोट हयातुल नबी हाजिर नाज़िर नबी असां वटि मौजूद आहे। वे आहिनि उन जूं दुआऊं आहिनि उन सा के तरीका दस्या आहिनि। इज़ा सल्लैतुम अलल मय्यित हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने पान इरशाद फरमायो आहे इज़ा सल्लैतुम अलल मय्यित जदह तमाम मय्यत जे मथा नमाज पढ़ी चुको फ़अख़लिसु लहू बिद्दुआ
तो उन खां बाद उन खां बाद वडे खुलूस सा उन जे लाइ दुआ घुरो, खुलूस सा उन जे लाइ दुआ घुरो। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो आहे असां उन फरमान ते अज भी कायम आहियूं, दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं। ये तो दुनिया में खुद जनाजो पे तो दुआ है, असा के ये दलील दींदा आहिनि जनाजो पाण दुआ है, तव्हां छाजे करे था वरी भी दुआ घुरो, छा हिसाब किताब तो दुआ खां बाद भी दुआ न घुरजे, वो अल्लाह से का जदा भी घुरो हूं कबूल तो फरमाए, ये तो साबित ही ना है दुआ खां बाद दुआ घुरो, ये दो साबित है दुआ हिकड़ी दुआ खां बाद बी दुआ टी दुआ जेतिरो वणे ओतिरो दुआ अल्लाह से का घुरो, वो कबूल करण वारो तो रब है। बहरहाल असल मसालो जेको आहे जेतिरे कदर असां जे ज़हन में अचे थो, शैतान इंसान जो दुश्मन आहे, ख़ुसूसियत सां मोमिन जो दुश्मन आहे। शैतान न चाहींदो आहे तो को मोमिन सुख जो साह खणे, मोमिन जी जिंदगी का खुशगवार गुजरे, मोमिन जी का बख्शिश थिए, मोमिन जो को दर्जो बुलंद थिए, शैतान हरगिज़ न चाहींदो आहे। ऐं दुआ सां ॿियो रुख वरी दुआ सां मोमिन जी बख्शिश थींदी आहे, मोमिन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि, मोमिन के अल्लाह ताला मुआफ फरमाइंदो आहे, मोमिन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि, दुआ सां मोमिन जा गुनाह बख्शजी वेंदा आहिनि, दुआ सां मोमिन के खुशी पहुंचंदी आहे। अहिड़ी हदीस तव्हां खे अॻिते ॿुधायां थो, मोमिन के दुआ सां खुशी पहुंचंदी आहे ऐं शैतान मोमिन के खुश थियण ॾिसंदो ई न आहे, ही ॾिसनि था त ही मोमिन बख्शिबा बि था वञनि, असां त हुई रसूलुल्लाह सां दुश्मनी करे जहन्नम जा टांडा थियासीं, ही आशिक छो बख्शजल पोइ हुन तरीक़ो कढियो आहे, तंहिं जे लाइ दुआ ई न आहे, दुआ न घुरो, मता हिननि जी बख्शिश थिए, मता हिननि जा दर्जा बुलंद थियनि। शैतान लख कोशिशूं करे लेकिन तव्हां असां रसूलुल्लाह जा आशिक आहियो, हिन उम्मत खे फ़ाइदे ॾियण जे लाइ ज़रूर असांखे मयत में भी दुआ घुरदासीं, पत्थर ते भी दुआ घुरदासीं, कब्र ते भी दुआ घुरदासीं। नारे तकबीर, हथ मथे के नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर। अचो हिकड़ी हदीस पाक तव्हां खे ॿुधायां, सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां ही रिवायत आहे, मिशकात शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद आहे या ऐं इहा सागी हदीस पाक अल्लामा बेहकी रहमतुल्लाह तआला अलैह जिन भी लिखी आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, मल मय्यितु फिल क़ब्र इल्ला कल गरीक़िल मुतगव्विस, मय्यत जो हाल कब्र जे अंदर इएं आहे जियां को पानी में बुडंदो हुजे ऐं फरियादूं पियो करे, को पानी में गोता खाए बुडे, ओचितो नालो वही आयो, मानू के खबर न पई हलियो वियो नाले जे अंदर, हाणे गोता थो खाए फरियादूं थो करे, आहे केर बचाइण वारो, आहे केर मुंहिंजी जिंदगी के हिफाजत में रखण वारो, आहे केर मुंहिंजो हथ वठण वारो, आहे केर पानी जे लहरन खां मूंखे बचाइण वारो, हू रड़ियूं थो करे, फरियादूं थो करे, वरी गोतो थो खाए, वरी ॿाहिरि निकिरी रड़ थो करे, हुनजी हालत छा आहे? हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाया त कब्र वारे जी बहुत साॻी हालत हूंदी आहे, हू बि रड़ियूं कंदो आहे, आहे केर अल्लाह जे अज़ाब खां मूंखे बचाइण वारो, आहे केर अल्लाह जे कहर खां मूंखे बचाइण वारो, आहे केर कब्र जे वहशत खां मूंखे अमन में आणण वारो, आहे केर मलाइकनि जे ज़ंजीरनि ऐं भीड़नि ऐं भिकनि खां मूंखे बचाइण वारो, हू कब्र जे अंदर रड़ियूं कंदो आहे, फरियादूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे, पर कब्र में केर हुनजी मदद करे? मुंहिंजा माइट मिट दोस्त करीब पाण उनखे कब्र में दफन करे अल्लाह जे हवाले करे, न कब्र वारे खे असां ॾिसी सघूं त उनसां छा थो थिए, न हुनजो आवाज़ ॿुधी सघूं, पर कमाल आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जे इल्म मुबारक जो उन मईअ जो आवाज़ ॿुधी बि रहिया आहिनि त उनजे हाल खे ॾिसी बि रहिया आहिनि। जंहिंजी नज़र हे माण्हू चवंदो दीवार के पीछे का इल्म नहीं, दीवार जे पोयां छा थी रहियो आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम जिन कब्र जे अंदर नज़र पे थी वञे,
यकीनन ही कबर जी मिट्टी दीवार का घणी थुल्ही आहे उते अंदर वञी रही आ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जन इरशाद फरमान पिया तो उनजो हाल इए आहे कल गरीक़िल मुतगव्विस जिए को गोता खाए बुड्ढे ऐं फरियाद करे ओ सागो हाल उनजो। पो पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो यंतज़िरु दावा हो इंतजार तो करे दुआ जो। हदीस पाक समझण जरिया मुडी तवज्जो तवां जो यंतज़िरु दावा वो इंतजार तो करे दुआ जो। छाजो इंतजार तो करे छाजो दुआ जो इंतजार तो करे वो इंतजार तो करे दुआ जो। सदी जिंदगी हुन तबलीग कई तो दुआ फायदो न थी दिए। दुआ जे अंदर कुछ भी रखल ना है मुंह सो छुटो अल्लाह जाने बान हो जाने हिते तो दुनिया में इहो इल्म हो पर मरण का बाद हुनजे इल्म में इजाफो थी वयो हुनके हाले खबर पई आहे त हिन वक्त में अल्लाह जे अजाब का का चीज छलाइण वारी आहे तो मोमिन माने जी दुआ है जैसा मुझी आजादी थी सके थी पई। जेकर एकड़े वहाबी जो इल्म मरण का बाद वधी सके थो तो वो अल्लाह वाले जो इल्म पे तो मरण का बाद अञा भी वधी सके थो। अल्लाह जे वली जो फैज भी मरण का बाद अञा भी वधी वेंदो आहे। दुनिया भर तबलीग कंदो रहियो तो दुआ फायदो न थी दिए पर हुजूर अलैहि सलाम फरमाए तो मरे तो खबर पवे जेड़ा कब्र में पहुंचो आ हाने यंतज़िरु इंतजार तो करे कंजो दुआ जो इंतजार करे रहियो आ। इंतजार ज़हनी थींदो आहे इंतजार दिली थींदो आहे। इंतजार हथन सा न थींदो आहे इंतजार जुबान सा न थींदो आहे इंतजार अखिन सा न थींदो आहे। इंतजार एकड़ी दिल जी कैफियत आहे दिल जो हिकड़ो हाल आहे दिल जी कैफियत आहे। मदीने जा घोट था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते यंतज़िरु इंतजार तो करे यानी हुजूर करीम अलैहिस्सलाम जे आडो मयतन जे दिल जो कैफियतूं भी ज़ाहिर थी वेंदियूं आहिनि। मुर्दन जे दिल जो कैफियतूं भी जेका लिकल ना है न असा जेरन जा अहवाल किए मुस्तफा का गुझा थी सकन था। पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो वो इंतजार तो करे दुआ जो कंजी दुआ तलहकहु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सदीक या दुआ हुंजला पी घुरे हुंजला मां घुरे हुंजला भा घुरे हुंजो को दोस्त घुरे। इंतजार तो करे मुझे बाबे के केर बुधाए मुझी अम्मा के केर बुधाए मुझे भाव के केर बुधाए मुझे औलाद के मुझे दोस्त के केर बुधाए मुझे अब्बे के केर अहवाल करे तो तुझो बच्चो हिन वक्त में नांगनी बलाउन जे मुंह में पियो आहे। मुझी अम्मा के केर बुधाए तो तुझो बच्चो जो बिच्छू नहीं भटुअन जे डंजन में पियो आहे। मुझे भाव के केर बुधाए तो तुझो भाव हिन वक्त में कबर जी भीड़ ही भिक जे अंदर गिरफ्तार लगो पयो आहे। मुझे दोस्तन के केर बुधाए तो हिन वक्त में जहन्नम जे जंजीरन साम के चकड़ियो वियो आहे। मुझो अहवाल केर मुझे रिश्तेदारन के बुधाए केर मुझे दोस्तन के बुधाए केर मुझे चीचल माओ के बुधाए जेकर मुझे पिए के मुझे हाल जी खबर पवे वो सुख जो साह न खड़े सदी जिंदगी मुझे हाथ खड़ो पे दुआओं घुरंदो रहे। जे मुझी माओ के खबर पवे मुझी मां बिस्तर पे पासो वाला निंद न करे बल्कि सदी रात मुझे ला दुआओं घुरंदी रहे। मुझे भाव के खबर पवे मुझे भाव मुखे नवी सारी दो वो भी मुझे ला दुआओं घुरंदो पर मां कब्र में अंदर पियो आया इते कजी नजर रखी पवे मुझो अहवाल केर बुधाए न हिन वक्त में मूं वट मोबाइल आहे न कल तार थी अची सके न को बियो को सिस्टम मूं वट रसद जो आहे जैसा मां पंहिंजा अहवाल पहुंचाए सका मुझा अहवाल मुझे अपने मां के केर पहुंचाए मां अकेलो आया वो कब्र में फरियाद तो करे पर कुर्बान वजे मदीने वाले घोट अलैहिस्सलाम दी जात बरकत ते हुजूर अलैहिस्सलाम दा फरमाए ओ मुझा उम्मती कलमा मुझो पढ़ो थई मां वफादार तुझो उम्मती आया जे कब्र अब्बो तो के दफन करे वयो तुझी मां तो के पोइते रोईंदी रहजी वई तुझो भा पार तो के लोड़ लोड़ लटे वयो परेशान न थी जाए मां हयातुन नबी तो साईं ते भी कट आया।
हबीब करीम अलैहिस्सलाम तो फरमात परेशान थियण जी जरूरत ना है जा तू हिते दाहो करे रही हो तू जो दाहो तो जब पी वट न थियो पहुंची सके मां रसूलुल्लाह तो जो गालियो तो जब पी तई पहुंचाया थो तुझी मां तई तो जो गालियो पहुंचाया थो तुझे भाउ तई तो जाही अहवाल पहुंचाया थो तुझे भेड़ तई तुझे दोस्त तई तो जाही अहवाल पहुंचाया थो बल मय्यत फिल कब्र कल गरीक़िल मुतगम्मिस यंतज़िरु दावा मय्यत कब्र जे अंदर इंतजार दुआ जो करे रहियो वा ओ मय्यत जा पीउ पंहिंजे औलाद के दुआओं सां नवाज़ींदो रहे पंहिंजे भाउ के दुआऊं ॾींदो रहे पंहिंजे दोस्त के दुआऊं ॾींदो रहे जो तू जरा दुआ घुरंदे फइज़ा लहिक़तहु मदीने जा घोट था फरमान तो हिते दुआ घुरी उन्हीं वक्त में इहा दुआ जे कब्र तई वञी पहुंचंदी आहे जना दुआ उनके कब्र ते पहुंची तपो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइन था जना कब्र ते दुआ पहुंची कान अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फीहा जेकना के मानू के दुनिया पूरी जी बादशाही मिले ए दुनिया जे हर खजाने से उनके कुल्ली कंट्रोल भी मिले को भी उनके मथा को ऑफिसर सीआईडी करण वारो न हुजे पुछा करण वारो न हुजे सीआई वारो को भी न हुजे नेब मथा न हुजे वो फुल कुल इख्तियार वारो हुजे सबनी इदारन जे मथा इख्तियार रखण वारो हुजे सबनी खजानन जे मथा दुनिया जे टोटल खजाने जे मथा उनके इख्तियार हुजे ए रोए जमीन जो अकेलो बादशाह हुजे उनके केडी वडी खुशी पहुंचंदी पण फरमायो रोए जमीन जे बादशाह के बादशाही मिलन ते एड़ी खुशी न थींदी आ जेड़ी मुझे उम्मत के दुआ पहुंचण ते खुशी नसीब थींदी आहे खुशी नसीब थींदी आहे खुशी नसीब थींदी आहे तो केडी न वडी खुशी उन्हें के पहुंचंदी आहे मोमिन जो कम है तो मोमिन के खुश करे ना मोमिन जो कम ना है तो मोमिन के मथा बम उछलाए खुदकश हमला करे उनके मारे मोमिन के कब्रन के उखेड़े ऐ मोमिन को गुजारे वजे तो दी जनाजे का बाद दुआ भी न घुरे ना हुजी कब्र ते दुआ ना हुजी मय्यत ते दुआ ना हुजे पत्थर ते दुआ न ट्रिजे चाली है बारे जी दुआ न जुमाने जी दुआ ही त अहले सुन्नत व जमात के अल्लाह ताला से दुआई दुआ नसीब फरमाई छड़ी है अल्लाह ताला अहले सुन्नत व जमात के नसीब कया है जो हर वक्त वो अल्लाह जी दरबार में दुआ घुरदा है अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि ताला अलैह शरह सुदूर फी अहवाल अल-मौता वल क़ुबूर किताब के अंदर लिखन था हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाया तो उम्मती उम्मतुम मरहूमा व मुताब अलैहा मुझी उम्मत केड़ी उम्मता बन फरमाया मुझी उम्मत उहा उम्मता जंजे मथा अल्लाह जो रहम ही रहम आहे व मुताब अलैहा ऐ उनजी अल्लाह ताला जल्दी तौबा कबूल करे वठंदो आहे तदखुल क़ुबूरहा फी ज़ुनू क़द तदखुल क़ुबूरहा बिज़ुनूबिहा मुझी उम्मत कब्रन में वेंदी त पंहिंजे गुनाहन सां गॾु व तख़रुजु मिनहा ला ज़ुनूब अलैहा जॾहिं कब्रन खां ॿाहिरि मुझी उम्मत क़यामत जॾहिं निकिरंदी तुंहिंजे खाते में को बि गुनाह लिखियल कोन हूंदो को भी गुनाह उनके खाते में लिखियल ना है अर्ज कयो सही कब्र के अंदर केड़ा अमल कयो जंजे करे हुंजा डो माफ थिया पान करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो तमहस अन्हा ज़ुनूबहा बिइस्तिग़फारिल मुमिनीन लहा इनी जा गुनाह अल्लाह इनी सबब जेला मौके सबब सा मौके मेटे छजा जो हिंजे मरण का बाद तो मोमिन हिंजला बख्श जो दुआऊं घुरंदा हुआ जना असां वटि का मैयत थींदी आहे पोइ जॾहिं उनखे गुस्ल जे लाइ आणींदा आहियूं त उन वक़्त में बि दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं जेसीं ताईं गुस्ल पूरो थिए कफन पाराईंदा आहियूं दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं जनाज़े खे कुल्हो ॾींदा आहियूं त दुआऊं पढ़ंदा रहंदा आहियूं जनाज़े जे लाइ सफ़ो सदियूं करे जॾहिं जनाज़े निमाज़ पढ़ीसीं उन में दुआ घुरीसीं अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना उते दुआऊं घुरियूंसीं सलाम वराइण खां बाद वरी दुआ घुरीसीं इसकात कराए वियो उन में दुआ घुरीसीं कब्र ताईं पहुंचाए वियो त कब्र में अंदर लाहण खां पहिरां कब्र जे अंदर घिरी करे तबारक पढ़ी दुआऊं घुरियूंसीं वरी ही पत्थर पढ़ी करे भीतर पढ़ी करे अमाउंट रवाज है ना है भीतर पढ़ना है
हाले छा पढ़ंदा आहियो जेको भी तव्हां पढ़ो पर उन में छा पढ़ियो ख़ुसूसियत सां हाँ अल्लामा फकीह अबुल लैस समरकंदी रहमतुल्लाहि तआला अलैहि बुस्तानुल आरिफीन व तंबीहुल गाफिलीन बई किताबुन जा उन जे अंदर लिखन पिया कंहिंजे कबर ते यानी मैयत दफन कयो थो वञे त उन वक्त में उनजी मिट्टी या पत्थर या भितर जेको वो खणी करे उन्हीं जे मथा इन्ना अनज़लनाह 25 भेरा पढ़ी सूरत इन्ना अनज़लनाह 25 भेरा पढ़ी उते दम करे मैयत जे सेरांदी खां रखो तो हिकड़ो आया ब हिन या टे पिथर आहिन जेतरा भी तहां रखो मैयत जी सेरांदी खां या मिट्टी आहे मिट्टी जी मुठा आहे भीतर पत्थर ना आहे होते तो उन्हीं ते दम करे तहां रखो पो जडा मलाइक उन खां सवाल करण जे लाइ ईंदा त मिट्टी पाणे उन्हनि सां ॻाल्हाईंदी ही मिट्टी उन सां सिफारिश कंदी अल्लाह जो कलाम उनजी शफाअत कंदो क़यामत जे ॾींहुं शफाअत कंदो अल्लाह जे अज़ाब के इन्ना अंज़लना सूरत जी बरकत से अल्लाह ताला टारे छडींदो दुआ है आया हिन मोमिनन के अल सुन्नत व जमात के अल्लाह ताला या नसीब फरमाई है पो इन्ना अंज़लना 25 दफा पढ़ी ता जंजे जनाज़े ते वञो ओ भितरन ते पत्थरन ते मिट्टी ते 25 दफा इन्ना अंज़लना पढ़ी उन मैयत जे सिरांदी खां रखी छडियो अल्लाह कंदो तुंहिंजे लाइ शफाअत थींदी बरकत अल्लामा इब्न आबिदीन शामी रहमतुल्लाहि तआला जंहिंखे देवबंदी हज़रात तमाम घणो जो हवालो ॾींदा आहिनि फतवा शामिया जो हाशियत शामिया जो उनजो घणो हवालो उन हाशियत शामी जे अंदर जंहिंखे फतवा शामी चए थो वञे रद्दुल मुहतार रसूल जो नालो आहे किताब जो उन जे अंदर इहो बि लिखियो पियो आहे जॾहिं माण्हू को गुज़ारे वञे त उन जे पेशानी ते आंगुर सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम गुस्ल कराइण खां बाद उनजे पेशानी ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखो ऐं उनजे सीने ते कलमो शरीफ लिखी छॾियो पाण फरमात मुशाहिदे मां मालूम थियो आहे के बुजुर्ग जी गाल था लिखन उन्हें चयो त असांजे पाड़े जो एकड़ो गुनाहगार शख्स हो गुज़ारे वयो पो जडा उनजो जनाज़ो खयो वयो ऐं दीदार करायो वियो त मां पेशानी ते बिस्मिल्लाह लिखी छडी मास ऐं जडा उनजी तदफीन थी ख्वाब जे अंदर रात जो मुख वडो फिक्र हुजो त वडो गुनाहगार हो को भी नेक अमल कोन कयो हुई पो जडा हु मरी वयो अल्लामा इब्न आबिदीन शामिल रहमत फरमान पात वो बुजुर्ग तो फरमाए इन फतवा शामिया जे अंदर लिखन था तो जडा वो बुजुर्ग पे फरमाए रात जो ख्वाब जे अंदर मां उन शख्स के ॾिठो त जन्नती वगा पिया थस ऐं जन्नत जे बागन में घुमी रहियो आहे पुछमास तू फिलाणो चई हां मां फिलाणो तू तो डोही हुए कि हां बिल्कुल मां गुनाहगार हुस पो चई तो जो ना हिते बिस्मिल्लाह लिखी इन अल्लाह जे इस्म जे बरकत जे करे अल्लाह ताला मुंहिंजा सभई गुनाह बख्श करे छॾिया जरिया रहमत खुदावंदी बहाना गोलींदी आ बहा न गोलींदी आहे वो बहा न थी वठे बहाना थी वठे हुजूर अलैहि सलाम फरमायो त मोमिन जेका उनजे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि उन दुआउनि जे सदके उनजी बख्शिश थी वेंदी आहे त असां उन वक्त में भी दुआऊं कब्र में लाहण वक्त दुआ कब्र जी तदफीन पूरी थी मैयत जी मथा वरी दुआ वरी असां कब्रिस्तान जे दरवाजे ते बीही करे आखिरी दुआ वरी मैयत जे घर में थियो उन घर में अची करे वरी उते दुआ पो 3 ॾींहं लागी तो अल्लाह जी दरबार में हथ खया पिया ए मौला तो उनके बख्श कर पर उन्हें का बाद में भी जदह भी मोमिन नमाज पढ़दो आ रब्बी जअलनी मुकीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब के भी बख्श कर मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा ऐ क़यामत जनी सबनी मोमिनन के माफ फरमा ए बाहर तो इनकार था कंद दुआ को भी फायदो न थी जे तो नमाज जे अंदर तो सबनी मोमिन ला दुआ पे था कर पंजे ला भी पंजे अब्बे अम्मा ला भी दुआ पे था कर मौला तो उनके भी बख्श फरमा बहरहाल ये दुआ में अल्लाह ताला एडी बड़ी ताकत रखी है जो पूरा दर भी पटे छड़ी दिया है हुजूर अलैहि फरमा दुआ सलाहुल मुमिन दुआ मोमिन जो हथियार है मोमिन जो हथियार जड़ा मोमिन दुआ गुदा पढ़ फरमात दुआ युरद्दु तकादीर दुआ में उहा ताकत है जो तकदीरन के भी तब्दील करे छड़ी दिया है तकदीरन के तब्दील करे छड़ी दिया
मिशका शरीफ जे अंदर हदीस पाक अचे पई त एकड़ी औरत पान करीम अलैहिस्सलाम जी दरबार में आई थी, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां त तव्हां जी नौकरानी आहियां, फकीरानी आहियां, उम्मतियानी आहियां, मुझे बच्चो भी तव्हां जो उम्मती आ, तव्हां जो सहाबी आ, लेकिन वो मक्के जे कुरैशन वट कैद लगो पयो आहे, का तवज्जो फरमायो, का दुआ फरमायो त मुझो बच्चो आजाद थी वने। पान सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमात मां एकड़ी दुआ थो दस्या, केड़े नमूने सा पंहिंजे पुट वटि उहा दुआ पहुचा, उहा पढ़ंदो त कैद खां आजाद थी वेंदो, न त पाण पंहिंजे इशारन सां तवज्जो सां भी आजाद कराए सघनि पिया। जॾहिं मुर्दन खे ज़िंदा कनि था, लथल सिज खे वापस मोटाए सघनि था, त मके मंझा माण्हू कीअं नथा घुराए सघनि। पर उम्मत के दसो तरीको कार हो त मुश्किल में हुजो, कैद हुजो त पो रब खां कीअं दुआ घुरो त तव्हां कैदन खां भी आजाद थी वञो। तरीको पिया दसन असांखे। पाण फरमाए त पंहिंजे पुट खे